पासे गोलाडची ज़िले बदीन जा रहवासी हो। स्टेज ते वेठल असांजा साथी हसनैन, अमीर हसन, रोशन ऐं सभु, भले उहे राजा हुजनि, भले उहे जट हुजनि, भले मलाह हुजनि, भले ॿारण हुजनि, सभु असांजा भाउर आहियो। अस्सलाम वालेकुम GSN। ही जेके ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव वारा या ॿिया दोस्त जेके उन ते अमल कनि पिया, जेके कैनाल ठाहिनि पिया, जेके जिन खे लिखी पढ़ी हितां जे पीपलनि ज़मीनूं ॾेई छॾियूं आहिनि, उहे बि माठ करे वेहनि त असीं माठ करे था वेहूं। उहे कैनालनि मां हथ कढी ख़तम कनि, ज़मीनूं जेके लिखी ॾिनियूं अथनि उहे ख़तम कनि त असीं माठ था करे वेही रहूं। को असांखे हरभरूं को कोन्हे करणो। केतिरो जॾहिं जंग लॻी पए, यकीनन असांजे बॉर्डर जे ॿिन्ही पासे साॻा नस्ल रहूं था, उन करे हीअ अवाम जी जंग न थींदी आहे, हीअ मुल्कनि जी थींदी आहे कंहिं न कंहिं इख़्तिलाफ़ या तज़ाद ते। ऐं जेको अणवणदड़ वाक़िया थिया ही 2 हफ़्ता, दुनिया परेशान थी, असां ॿई मुल्क परेशान थी वियासीं। हवाई फायर ऐं जेके मिसाइल ऐं ड्रोन सभई महल अंदरि लॻणु शुरू थी विया। ख़ैर सां विचम अची पई, पोइ हिते करायूं। छोटे थे तो नग़मे सुनते थे, जो 65 और 71 में नूरजहां ने गाए थे, ए वतन के सजीले जवानों, मेरे नग़मे तुम्हारे लिए हैं। ए ताजो हिम्मतों, ये आपकी हिम्मतें बढ़ाते थे। मुल्क के लोग अपने बॉर्डर्स के तहफ़्फ़ुज़ के लिए उनकी दिलें धड़कती थी आपके साथ। लेकिन कितना बुरा लग रहा है, कितना बुरा लगता है जो हम सालों से देख रहे हैं कि इन गरीबों की जमीनें आपकी कंपनियों को मिलेंगी। बदीन के 2,200 एकड़ जमीन आपकी किसी कंपनी को चाहिए। सिजावल और ठट्टा की जमीन किसी कंपनी को चाहिए। और इधर के लोग यहां से हिजरत करें, किस तरफ हिजरत करें? अपने आबाओ अजदाद के इलाकों में बैठे हुए हैं, उनके कब्रिस्तान इधर हैं, उनकी मईशत इधर है, और हर चीज इकोनॉमिक पैसों के अंदाज से तो नहीं सोची जा सकती ना। वतन की मोहब्बत, अपने इस कोस्टल बेल्ट से मोहब्बत, ये वाबस्तगी हमारी हजारों सालों से अपनी धरती से, इसको आप इकोनॉमिक अंदाज में समझ के और अपने बैठे हुए दलाल हुक्मराने, जाली इलेक्शंस के लिए आए हुए हुक्मरानों के मार्फत वो सरकारी जमीन जो हमारी है और हमारे आइंदा नस्लों की अमानत है, इस हुक्मरानी के एवज आपको पेपर लिख के दे देते हैं, और इधर आपके सिविल सर्विसेज के लोग हमारे लोगों को तंग करते रहते हैं, नोटिस देते रहते हैं। मैं सिर्फ एक बात बता दूं, अफगानिस्तान में 80 में रशिया से अफवाज आई थी, उधर की हुक्मरान जमात के मदद में उधर फैसले हुए थे कि भाई जो हमसे लड़े हैं वो नहीं, जिन्होंने हमारा साथ दिया है, जो लड़े हैं उनकी जमीनें आप ले लो। ये पहाड़ इस पहाड़ से लेकर उस पहाड़ तक हैं वो, लेकिन उधर के गयूर अवाम ने कहा कि हमारे दुश्मन भले हों, लेकिन ये उनके आबाओ अजदाद के पहाड़ हैं,
हम ये मिल्कियत नहीं लेंगे। उन वक्त जे अफगानिस्तान में परायूं बनियूं हुकुमराननि ॾिनियूं थे, चो त न फलाणे कबीले जूं आहिनि, असीं न वठंदासूं। हिते पंहिंजा पंहिंजा मारा थी पवनि। सवेल हू शेर पढ़े वियो असांजो अमीर हसन, जुसे लोड़ाऊ थिया जिनी भर रहनि, जंहिंसां गॾु पिया रहूं, जेके पाड़े मन, जंहिंजे आसरे ते वेठा आहियूं, ओए धाड़े निकिरी पिया, ओए धारियां दलाल निकिरी पिया। हाणे केॾां वञूं पाण? ऐं इस्लामाबाद, ही तव्हां जीअं चयो, मूंखे दोस्तनि कहिड़ो महीनो हो, 10 महीनो हो पोएं साल जो, गोलार्चीअ में एतिजाजी सिलसिलो राब्ता बेदारी मूवमेंट में, उते अची मूंखे कनम चयो अहमद राजे जूं बनियूं थियूं वञनि। मूं ते तव्हां सां कयो त बाबा कोशिशि कंदासूं, दर दर हलंदासूं, ॻाल्हि वधाईंदासूं। मूंखे थी सघे थो ॿियनि इलाइक़नि जूं ठटे मींदड़ बनी जो इलाइक़ो शायदि ईअं नालो न वठी सघां। सिजावल में वींदड़ ज़मीनूं बि आहिनि, उमरकोट में बि ज़मीनूं आहिनि, ख़ैरपुर में बि लिखी ॾिनियूं अथनि, दादूअ में बि लिखी ॾिनियूं अथनि। पर तव्हांजे जेको वात ते अची वेंदो आहे न, अहमद राजो अहिड़ो वात ते अची वियो जो वञा कंहिं कॉन्फ्रेंस में त पाणीअ जी पियो ॻाल्हि करियां त वात मां निकिरो वञे अहमद राजे जूं बनियूं। सो उन करे असांजो कमु, असां क़ौमी कारकुन आहियूं। हीअ असांजो ॿाहिरों ॾिठो आहे दोस्त, असीं क़ौमी कारकुन आहियूं। ऐं साईं जीएम सैद क़ौमी कारकुननि खे, साईं जीएम सैद जे किताबनि में मुख़्तलिफ़ दोस्तनि, अहबाबनि, चङनि मुड़सनि, बिरादरनि जे सरदारनि, पीरनि, सभिनी जो ज़िक्र थियल आहे। पर जंहिं मोहबत सां जेको रुतबो क़ौमी कारकुन खे ॾिनो अथसि, उहो कंहिंखे बि उन खां वधीक न आहे। ऐं इहे असांजा क़ौमी कारकुन आहिनि, असीं क़ौमी कारकुन आहियूं ऐं असांखे उन ते फ़ख़्रु आहे। उन करे असीं पंहिंजे वतन जे इंच इंच, उते जे रहंदड़ माण्हू, उन जे इज्तिमाही मसइला, उन जी ॿोली, उन जो वतन, उन जो दरिया, उन जा मादनी वसीला, उन जी डेमोग्राफी, त उन सभिनी जा क़ौमी कारकुन मुहाफ़िज़ थींदो। उन करे असां वटि इहो न आहे। असांखे जेको बि तव्हांजो साईं जीएम सैद सुतीअ में सबक़ु इहो ॾेई वियो आहे, पंहिंजे वतन सां, उन जे माण्हुनि सां बेलोस मोहबत करियो। यानी गर्ज़ न रखो। असांजो तव्हां सां गर्ज़ न आहे, असांजी तव्हां सां मोहबत आहे। उन करे तव्हां सां इन मामले में तव्हां सां गॾिजी बीहंदासीं। जेके मुड़सी कंदा, तव्हांखे कोन चवंदासूं महिरदीन त तव्हांखे कुआड़ियूं खणाए वियो। महिरदीन सां भले कुआड़ियूं खणिजो, ऐं तुंहिंजा लठ बि न खणिजो, रुगो पंहिंजी ज़मीन तां न उथो, असीं तव्हां सां गॾु वेहंदासूं। का हितां जी ज़मीनी ताक़त तव्हांखे न उतारे सघंदी। साज़िशूं थींदियूं, को राजो, माफ़ कजो, दिलि में न कजो ज़ात ते, छो त ज़ात में खार ॾाढी आहे। हींअर जेके सौदो पिया कनि न, जेके सिंध जो सौदो पिया कनि, उन में का बची आहे ज़ात चङनि मुड़सनि जी, जेके धारियां दलाल न थिया हुजनि। पोइ को सूबाई असेंबली जो मेंबर हूंदो, को क़ौमी असेंबली जो मेंबर हूंदो, को सेनेटर हूंदो, ॿियो न त ज़िले काउंसिल जो हूंदो। यानी हर रामी हिकु थी विया आहिनि। सो उन करे ज़ात ते न आहे। पर आउं तजुर्बो थो ॿुधायांव बहरिया जो या ॿियनि ज़मीनुनि जो। पहिरीं तव्हांजो इन करे जो घणियूं ज़ातियूं, मूं राजो इन करे नालो वरितो। राजो हूंदो, को मल्हा हूंदो, को जत हूंदो, को पीर सैद हूंदो, को अञा को ॿियो को ॿारणो मोकिलींदव,
को सरदार पीर सरदार मोकिलींदव चवंदा बाबा अहिड़ा किना किना महाराजनि जिन ते चवंदा त जंहिंखे नालाइक आहिनि वॾा पोइ मुख़्तलिफ़ माना ॾींदव अदा तूं मुंहिंजो रतु आहीं ऐं तोॾे हली आयो आहियां ऐं चवंदा त इहो हे सरदारनि जूं ॿोलियूं तूं रतु आहीं ऐं तोॾे हली आयो आहियां ऐं जंहिंखे ज़ात ते न अचे गैरत उनखे साल ते कान ईंदी एॾा वायात क़िस्म जा जुमिला अची ॻाल्हाईंदा बकवास अची कंदा हूंदा धारियां दलाल ही जेका कराची खां हैदराबाद ताईं जेका बींग थी आहे इहा इहे ई दलाल हुआ जेके सरदारनि जे नाले में पगूं ॿधियो वेठा आहिनि ऐं इहे जुमिला ॿुधाए ऐं तव्हां मां ई दलालियूं कंदा त बाबा केरु ताक़त आहे ताक़त जे जबल आहिनि हिननि जो छो था जबलनि सां मथो टकरायो ताक़तूं आहिनि उन करे अॻे पोइ पाण खे असांजा वॾा उन्हनि जे अॻियां कंध झुकायो वेठा आहिनि असीं पुॼी कोन था सघूं उन करे ॿ टे रुपया वठी उथी वञो मां तव्हांखे ॾस ॾींदव लालचूं ॾींदव डप ॾींदव पर जेकॾहिं तव्हां लालच में डप में न आहियो त सम्झी छॾियो त इहे जेके धारियां दलाल आहिनि ए धारियुनि जा दलाल आहिनि ए ॼणत पिड़ीअ जो माल आहिनि ए विकबा सारो साल आहिनि सो अहिड़ा दलाल पिया विकबा पर हिते वतन फरोश ईअं ई धंधे में वेंदा पर इहा सरकारी मिल्कियत मुंहिंजी मिल्कियत आहे तुंहिंजी मिल्कियत आहे पाणी ही रियासत जो पाणी न आहे पाणी उते जे रहाकुनि जो आहे बैन अल-अक़वामी कानून ॿुधाए थो त हीअ असांजी पब्लिक ट्रस्ट आहे यानी हिकिड़ो माण्हुनि जो गॾियल हिकिड़ो ट्रस्ट आहे हुकूमत उनजी संभालींदड़ आहे ऐं संभाल करे जिन जी ट्रस्ट आहे उन्हनि जे हवाले कनि उन्हनि जे फ़ाइदे में कनि न की वापारियुनि धारियुनि दलालनि ॿाहिरि ईंदड़ माण्हुनि जे हवाले कनि इहा अमानत इन जे हवाले न आहे करणी हुकूमत पंहिंजी फर्ज़ अदायगी नथी करे रियासत असांजी माउ वारो सलूक नथी करे असांजो हक़ खसण जी करे पाण जो पिनूं नथा दरख़्वास्त नथा ॾियूं त असांखे बचायो हीअ असांखे ॾियो हीअ असांजी आहे तव्हांखे था चऊं त धारियुनि खे न ॾियो कंपनियुनि खे न ॾियो ऐं इन ते असांजे मालिकीअ जो पन्नो असांखे अलाह साईं तारीख़ असांखे हिते विहारियो आहे असांखे लिखी ॾियो जे लिखी न ॾींदो तॾहिं बसि हिन जा मालिक आहियूं असीं त हीअ जो न छॾींदासूं इहो आहे उनजे करे दोस्तो आया हिन लाइ आहियूं तव्हां पंहिंजे मुस्तक़िल मिज़ाज सां वियो ऐं हलंदा रहंदासूं बाक़ी 4 ॻाल्हियूं मुल्की लेवल जूं घणियूं आहिनि जंग वॾी आहे पिया हलूं आसिरे कंहिंजे ते ई पंहिंजे माण्हुनि खे मूं 9 महीना हिते अॻे चयो शायदि बदीन में गोलाड़ीअ में चयो हुजे असीं ही पैगाम इहो ई कॉर्पोरेट फार्मिंग जो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते ज़मीनूं ॾियण जो नई टेक्नोलॉजी आई आहे या 6 कैनाल या 7 8 9 कहिड़ो बि ॿिन्हिनि शयुनि खां सवाइ को बि नओं कैनाल ठाहिणी कनि इन जा मुखालिफ़ आहियूं पाकिस्तान जे मौजूदा इंडस बेसन इरिगेशन सिस्टम में मौजूदा पाणीअ जी खोट आहे सामूंडी पट्टी असांजी तबाहीअ हेठि आहे शाह बंदर नओं पिया तव्हां ॾिसो जंहिं ते अॼु समुंड पहुतो आहे अॼु शाह बंदर 70 साल किथे हो अॻे को ॿुधाईंदो मूंखे 70 साल अॻे 80 साल अॻे पोईं सदीअ में 21 मैल अंदरि हो समुंड में साइंस ऐं हींअरनि ॿुधाया आहिनि असीं पोइते थींदा थींदा ये दरिया ते पुराणो शहर पुराणो हाल आहे नओं हाल आहे पुराणो करे त ईअं असांजी ही समुंड बनी ज़ोरीअ कान खाधी आहे या नाइंसाफ़ी पाकिस्तान में
पानी जी विरासत असांजी खाराई आहे। अॼु चवनि था 48 लख एकड़ हिन खे इन प्रोग्राम में ॾिनल आहिनि, जंहिंमें 13 खां 15 लख सिंध जी ॾींदा। बाबा छाजे लाइ? अॼु तव्हां वटि पाणी कोन्हे। पाणी आऊं तो तव्हांखे ॿुधायां, तव्हां ॾिठो हूंदो आऊं हिते पंजाब में बि घुमियुसि, मुख़्तलिफ़ कैनालनि ते बि घुमियुसि, ॾिठो हूंदो कंहिं वीडियोस ते। उते जेके नॉन पेरिनियल आहिनि, नॉन पेरिनियल सम्झो मां तव्हां वांगुरु छमाही ॿिया 12 महीना हलंदा आहिनि। नॉन पेरिनियल कैनाल जेके लिंक कैनाल मां ठहनि था, लिंक कैनाल पोइ चवां चश्मा झेलम मां जेके निकिरनि था या ॿिया, नॉन पेरिनियल कैनाल 15 अप्रैल ते पाणी खुलंदो आहे ऐं खुली चुको आहे। ऐं चयल आहे त फ्लड फीड कैनाल आहिनि ऐं बोर्ड जा कैनाल कॾहिं हलाइणा आहिनि ख़बर अथव? जॾहिं सिंध जो, पंजाब जो, बलोचिस्तान जो सभिनि जो पाणी पूरो हले, सभिनी सूबनि जो समुंड ॾे हिसो पंहिंजो पूरो पाणी लाॻीतो वहंदो रहे कोटड़ी खां हेठि, पोइ बचत थिए, पोइ उन खां वधे पाणी, पोइ फ्लड कैनाल हलिणो आहे। असां वटि अञा पाणी पहुतो कोन्हे ऐं 1.5 महीनो अॻे हुननि पंहिंजा उहे नाजाइज़ वाह खोले छॾिया आहिनि, जिन खे चवनि था त बोर्ड जा वाह। उनजे करे इन पाणीअ जी नाइंसाफ़ी ख़िलाफ़, ज़मीनुनि जी अलॉटमेंट जे ख़िलाफ़ सॼी सिंध जो इंच इंच पंहिंजो करियो। जेकॾहिं सिजावल जी रड़ अचे, ठटे जी अचे, कराचीअ मां अचे, कराची जी ऑक्स वे बि पियो वञे, उमरकोट जी हुजे, सभु गॾिजी असीं त्रिगोयो था करियूं। सभिनी खे गॾे चओ त अचो त गॾिजी पंहिंजी जुदोजहद करियूं ऐं पंहिंजा दंग बचायूं। ऐं ही जेके सिंध जो सौदो करे आयो आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं ज़रदारी, जंहिं कैनाल ठाहिण जा रिथूं अप्रूवल ॾेई छॾियूं आहिनि बिना गैर आइनी तरीक़े सां, ऐं उन पंहिंजे वज़ीर आला खे चई छॾियो आहे लिखी ॾींदा वञो। ऐं वरी तव्हांजी बदनसीबी, तव्हांजो सूबाई असेंबली जो मेंबर उहो वरी चूंडे घणे कमेटीअ जो मेंबर वरी लिखी ॾींदो वञे। पोइ ऐं जंहिं महिल हिकिड़ी जाइ ते मूंखे दोस्त मिलिया, चयो तूं थोरो कचो थो ॻाल्हाईं, चईंदो त ग़ैरत कोन अथनि। बाबा क़ौमी ग़ैरत कोन अथनि, सरदार थिया आहिनि, चङा मुड़ुस थिया आहिनि, मेंबर थिया आहिनि, पर क़ौमी ग़ैरत कोन अथनि। चूंडे सिंध जूं लखा एकड़ ज़मीनूं कमर्शियल कंपनियुनि खे खपाईंदा वञनि। ख़सीस इक़्तिदार जे लालच में असीं छो कोन चवंदासूं त हड़ई क़ौमी बेग़ैरत आयो जिन असांजूं ज़मीनूं खपायूं आहिनि, हड़ई उहे आयो जिन सिंध जे पाणी जो सौदो कयो आहे। उनजे करे पंहिंजी हिमत करियो, ॿधी करियो, इंशाअल्लाह पंहिंजूं ज़मीनूं ऐं पंहिंजो पाणी बचाईंदासूं। अस्सलाम वालेकुम जी।